अस्सलामुअलैकुम डियर व्यूअर्स, असांजे चैनल ते खुशामदीद। अॼु जी वीडियो में असां डिस्कस कंदासीं आर्म फोर्स इंस्टीट्यूट ऑफ डेंटिस्ट्री रावलपिंडी में तमामु घणियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि जे बारे में। ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि स्टीनोटाइपिस्ट जूं, उन खां अलावा लाइब्रेरी असिस्टेंट, नेटवर्क टेक्नीशियन, सिविल डेंटल सर्जरी, सिविल डेंटल टेक्नीशियन ऐं ॿियूं खोड़ सारियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। इन में पूरे पाकिस्तान मां कैंडिडेट्स अप्लाई करे सघनि था। हर जॉब जे लाइ जेको आहे डिफरेंट क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे। इन में प्राइमरी खां वठी ग्रेजुएशन लेवल ताईं अप्लाई करे सघनि था ऐं जिन्हनि जी डेंटिस्ट्री में डिप्लोमा थियल आहे उहे अप्लाई करे सघनि था। ही तमामु खोड़ सारियूं जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि पूरे पाकिस्तान मां। इन में सिंध मां, बलोचिस्तान मां, KPK मां कैंडिडेट अप्लाई करे सघनि था, पंजाब मां अप्लाई करे सघनि था। ही डिफरेंट जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। तकरीबन ग्रेड 1 खां वठी ग्रेड 14 ताईं जो ही जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि। हाणे इन में अप्लाई करण जा जेके शर्त आहिनि उन में सभिनी खां पहिरियों त वटि पाकिस्तान जो डोमिसाइल हुजे, शहरी हुजणु लाज़मी आहे। ऐं उन खां अलावा जेको 6 खां 14 स्केल आहे उनजी टेस्ट थींदी ऐं पोइ उन खां पोइ जेके शॉर्ट लिस्ट कैंडिडेट थींदा उन्हनि खां इंटरव्यू थींदा। 1 खां 5 स्केल जे कैंडिडेट्स खां डायरेक्ट इंटरव्यू थींदा ऐं उमिरि जी हद जेका रखियल आहे उहा डिफरेंट रखियल आहे। जेके रूरल साइड खां सिंध, बलोचिस्तान, आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान मां कैंडिडेट्स अप्लाई कंदा उन्हनि जे लाइ 18 खां 28 साल आहे। माज़ूर अफ़रादनि जे लाइ 18 खां 35 साल आहे। रिटायर्ड आर्म फोर्सिस जो जेको ऑफिसर आहे उनजे लाइ 40 साल आहे। इन में अप्लाई करण जे लाइ तव्हांखे www.afip.gov.pk ते वेबसाइट ते वञी तव्हां फॉर्म डाउनलोड कंदा ऐं उहो फॉर्म डाउनलोड करे तव्हां फिल करे ऐं उनजो 500 जो पे ऑर्डर ठाराए जेको ही AFID रावलपिंडी डिप्टी कमांडर आहे उन ॾे मोकिलींदा। अगरि तव्हांखे का मालूमात खपे थी जेको 0518314500 नंबर ॾिनल इन ते कॉल करे तव्हां पुछी सघो था। ही एडवर्टाइज़मेंट सां गॾु एप्लीकेशन फॉर्म आहे। ही तव्हांखे एप्लीकेशन फॉर्म फिल करणो आहे। इहो पूरो फॉर्म फिल करे ऐं तव्हांखे 500 जे पे ऑर्डर सां गॾु रिक्वायर्ड एड्रेस ते सबमिट कराइणो आहे। इन जी जेका डेट लास्ट आहे उहा 31 अगस्त आहे। उम्मीद था कयूं तव्हांखे इंफॉर्मेशन मिली वेंदी पाकिस्तान आर्म फोर्सिस में जेके न्यू जॉब अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि में कीअं अप्लाई कजे। मज़ीद अहिड़नि वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो त जीअं असांजी ईंदड़ हर नई वीडियो ते पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।